प्यारी साध संगत, तव्हां सभिनीनि जो वरी स्वागत आहे हिन श्रीमद भगवद गीता जे सत्संग में। एक कृष्णम सर्वदेवा, श्री कृष्ण भगवान जी स्तुतिअ सां सत्संग की शुरुआत कई है। 16 नंबर अध्याय ऐं 17 नंबर श्लोक। भगवान कृष्ण आसुरी प्रवृत्ति वारे माण्हुनि जो स्वभाव वर्णन करे रहियो आहे। आसुरी प्रवृत्ति आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजन्ते नाम यज्ञे ते दम्भेन अविधि पूर्वकम। आसुरी प्रवृत्ति वारा माण्हू पंहिंजो पाण खे श्रेष्ठ समझंदा आहिनि। आत्मसंभाविता पंहिंजो पाण खे पूजनीय, पंहिंजो पाण खे महान समझंदा आहिनि। हूंदा कोन्हनि पर पाण बि पंहिंजो पाण खे सम्झंदा आहिनि ऐं ॿिया बि उन्हनि खे सम्झंदा आहिनि। सम्झणु अलॻि थींदी आहे ॻाल्हि ऐं वास्तविकता अलॻि थींदी आहे। सम्झण में त कोई कुझु बि थो सम्झी सघे, पंहिंजे मत जे अनुसार, पंहिंजे दिमाग़ जे अनुसार। हिक ई माण्हू खे बीहारियो वञे ऐं हर माण्हूअ खां उन जे बारे में राय वरिती वञे त हर को पंहिंजे मत अनुसार राय ॾींदो कि अहिड़ो आहे, पर उहो वास्तविकता कान्हे। सभिनी जी राय ग़लति थी सघे थी। तीअं ई आसुरी प्रवृत्ति वारो माण्हू पाण खे ॾाढो महान ॾेखारींदो आहे ऐं वरी माण्हू महान सम्झंदा बि अथव। हू ॾेखारींदो आहे ऐं माण्हू हुनखे सम्झंदा बि आहिनि। जिते ॾेखारण जी ज़रूरत पए, माना आहे कोन, त उहा आसुरी प्रवृत्ति। जेका शइ न आहे पर ॾेखारणी पए, ख़ुदि खे ई माण्हू श्रेष्ठ सम्झे, इहा आसुरी प्रवृत्ति। जेके उन्हनि जे चक्कर में अची था वञनि उन्हनि जो बि नाश थो थिए। उन्हनि जी ग़लती आहे उनखे श्रेष्ठ सम्झण जी। त आत्म संभाविता, पंहिंजो पाण खे ई श्रेष्ठ पूजनीय। स्तब्धा, ॿियो उन्हनि जो लक्षण स्तब्धा सम्झंदा आहियो न। स्तब्ध छा थींदो आहे? माण्हू हिकदमि जीअं स्टेचू थींदो आहे। स्टेचू स्तब्ध, हा उहो ई। पर स्तब्ध जो अर्थ आहे माण्हू हिकदमि अटेंशन थी वञे, स्टेचू ठही वञे। त हिते छा अर्थ आहे? आसुरी प्रवृत्ति वारो स्टेचू, हिन जो मतिलबु आहे उहो अकड़ में जीअंदो आहे। स्तब्धा माना अकड़, उहो अकड़ में ई हलंदो आहे। उहो कंहिंजे अॻियां झुकंदो कोन, उहो नम्र कोन हूंदो, उहो विनम्र बि कोन हूंदो, उहो अकड़ में ई हलंदो। कॾहिं मान लो उनखे मजबूरीअ में कंहिंखे प्रणाम करणो बि पए त बि अकड़ सां प्रणाम कंदो। अकड़ सां बि प्रणाम थींदो अथव। जीअं बीठे ई बीठे हीअं कंधा चौड़ा रखी करे हरिओम, ईअं अकड़ सां बि प्रणाम थींदो अथव। राम राम, ॿियो साईं ठीकु आहियो, अकड़ सां। हू अकड़ कोन छॾींदा, माना उन्हनि जे जीवन में लचीलोपन कोन हूंदो। आसुरी स्वभाव जो इहो लक्षण। झुकंदा कोन। जीअं कि जलेबियुनि में इहा आदत पाई वेंदी आहे, पाई जाती आहे। जलेबियूं अकड़ में हलंदव, हरिओम बि कंदव त अकड़ सां, न्यारींदव बि त अकड़ सां। जिंदगी जिंदा दिली का नाम है, अकड़ तो मुर्दों की पहचान है। जेको माण्हू अकड़ जी करे हले थो उहो जीते जी मुअल आहे, उहो मरियल आहे।
ऐं जेको लचीलो आहे उहो जी रहियो आहे, पल पल जी रहियो आहे, उहो आनंद वठी रहियो आहे जीवन जो। झुकी उहो ई सघंदो जेको प्रार्थना कंदो हूंदो। प्रार्थना करण में झुकणु ज़रूरी आहे। त जेको माण्हू अकड़ वारो आहे उहो कॾहिं प्रार्थना बि कोन कंदो हूंदो। छो त प्रार्थना जो त मतिलबु आहे कि असां खां कोई वॾो आहे। उहे कंहिंजे अॻियां न झुकंदा आहिनि, न प्रार्थना कंदा आहिनि। हू बसि मुर्दे वांगुरु जीअंदा आहिनि, पंहिंजी अकड़ में ई पूरा हूंदा आहिनि। हिन जे विपरीत जेको झुकंदो बि आहे, जेको भॻवान खे प्रार्थना बि कंदो आहे, उनजो जीवन आनंद सां भरिजी वेंदो आहे। इहो सिधो सो सिस्टम अथव। जेको भॻवान खे न मञींदो आहे, उन भॻवान खे मञण वारे खे न मञण वारे खे साइड रखूं। जेको हिकु तटस्थ माण्हू आहे उहो अगरि दर्शन करे कि जेको भॻवान में विश्वास रखी प्रार्थना जीवन में करे थो, पुकार करे थो ऐं झुके थो, उहो वधीक सुखी आहे या हू वधीक सुखी आहे जेको भॻवान खे प्रार्थना नथो करे, पंहिंजी अकड़ में थो हले कि कोई मूंखां मथे आहे ई कोन। त तटस्थ माण्हू ॾिसी सघंदो हू आनंद में आहे। जेको झुके थो, जीअं ॿार नंढड़ो ॿुढो अकड़ में हूंदो आहे, ॿार झुकंदो आहे। त तटस्थ थी करे बि कोई ॾिसे उन माण्हूअ खे कि भॻवान आहे या न आहे, उहा त पंहिंजी जॻह ते, पर ख़ुशि केरु आहे वधीक? जेको शरणागत थो थिए, जेको भॻवान जी शरण में अचे थो, उहो आनंद में थो रहे, उनजो बोझ हल्को थो थी वञे। त असांखे इहो सिखणो पवंदो कि असांखे आसुरी वृत्ति न अपनाइणु खपे। असांखे दैवी प्रवृत्ति अपनाइणु खपे। असां भॻवान जे अॻियां झुकूं, रोऊं, पुकार कयूं, प्रार्थना कयूं। ज्ञानी झुकंदा कोन्हनि, ज्ञानी त अकड़ में हलंदा आहिनि। तथाकथित नकली ज्ञानी उहे अकड़ में हलंदा आहिनि, पर दुखी बि उहे ई हूंदा आहिनि। कटिजी वेंदा पर झुकंदा कोन, ईअं ई नष्ट थी वेंदा। पर जेको कृष्ण सां प्रेम करे उनखे त झुकणु खपे, अहंकार अकड़ छॾणु खपे। तॾहिं उनजे जीवन में रस ईंदो, प्रेम ईंदो, आनंद ईंदो। जन्मों पे जन्म लेकर मैं हार गया,
दर्शन बिन व्यर्थ हुआ हर बार मेरा जीवन। अब धैर्य नहीं मुझ में, अब धैर्य नहीं मुझ में, तू कितना परखता है दिल की हर धड़कन से, तेरा नाम निकलता है। कर भी दो दया मोहन, हम भी तो तुम्हारे हैं। एक बार तो अपना लो, जन्मों से तुम्हारे हैं। तेरे नित्य मिलन को अब तेरा दास तरसता है। तेरे नित्य मिलन को अब तेरा दास तरसता है। दिल की हर धड़कन से तेरा नाम निकलता है। तेरे दर्शन को मोहन तेरा दास तरसता है। इहो आहे लचीलोपन, इहा आहे प्रार्थना। परमात्मा जे अॻियां प्रार्थना करणु उहो ई कंदो जंहिंमें अकड़ कान हूंदी, जंहिंखे पंहिंजो ई अहंकार न हूंदो। घणेई माण्हू ॾिठा आहिनि मरंदे मरी वेंदा, अकड़ कोन छॾींदा। छो त कॾहिं कॾहिं असांखे ईंदा आहिनि वठण कि हलो अम्मा अंत समय में पई आहे, तव्हां हलो कुझु कयो। हाणे त न, पहिरीं ईअं थियो हो त वञा त ॾिसां अम्मा अकड़ में पई आहे, अंत समय में न अकड़ में। त पोइ मां चवंदो आहियां मुश्किल आहे, हाली त हिन जो अंत समय कोन आयो आहे। छो त अंत समय में अकड़ रहंदी ई कोन्हे। जॾहिं उहो समय अची वेंदो आहे न, असां ॾिठो आहे हिकिड़ो संत, तथाकथित संत, जीवन भर गुरुअ खे घटि वधि ॻाल्हाइण, गुरु ग्रंथ खे, भॻवान खे न मञण, संत थी करे भाव थी करे संत न चऊं। और घर में ई गुरु ग्रंथ रखियल त साहूकार पंहिंजे रूम में उते सुम्हंदो हो जिते जीअं गुरु ग्रंथ जे तरफ़ पेर वञनि, जीवन भर भई पेर गुरु ग्रंथ जे तरफ़ वञनि, ईअं सुम्हंदो हो साहु करे अकड़। जॾहिं हुनजो अंत समूह आयो न, भैंसा सम्झी वियो मरण वारो आहियां, हिकदमि पासो पलटाए छॾियईं, पेर उल्टी दिशा में करे छॾियईं ऐं मथो ओॾां कयईं जिते गुरु ग्रंथ हो। सम्झी वियो कि हाणे ॿियो कोई चारो कान्हे। इहो असां अखियुनि सां ॾिठो आहे। ऐं के त अहिड़ा ॾिठा आहिनि मरंदे मरी वेंदा, छो त कंहिं न कंहिं अहिड़े पंथ सां जुड़ियल हुआ जेके सनातन धर्म खां अलॻि ठहिया, जिन इहो चयो कि कंहिंजे अॻियां न झुको ऐं सभु कुझु कयो, खाओ पीओ सभु कयो, तव्हां ख़ुदि निरंकार आहियो। त
त तव्हांखे कंहिंजे अॻियां झुकण जी ज़रूरत कान्हे त मूंखे अहिड़े सां बि पालो पियो। मां त कुझु चयो कोन, मां रुगो बीठमि त हिकु माई हुनखे चयसि थी, दादा भाई साहब आया आहिनि, चओ वाहेगुरु। मां कोन चयो, उहा माई पई चयसि। हू चए न, एतिरो होश हुअसि न। वरी चयसि अच्छा चओ भला धन निरंकार। जी हा, इहो चवंदमि। त इहा अकड़ न आहे त छा आहे? इहा आसुरी प्रवृत्ति न आहे त ॿियो छा आहे? इन जे लाइ अॻिते ईंदो कि कृष्ण भॻवानु ॿुधाईंदो मां अहिड़नि जो छा हाल कंदो आहियां। जो अॻिते ईंदो इहा आहे अकड़ स्तब्धा, हीअं स्तब्ध थी करे अकड़जी करे बीहण। ॾाढा त नकली जेके भॻवान आहिनि न, या नकली तथाकथित संत, माण्हू खे ॾिसी करे अञा अकड़जी वेंदा आहिनि। हूअं नॉर्मल वेठा हूंदा, पर ॾिसंदा ॿ टे ॼणा आया आहिनि जेके असांखे सम्झनि था भाई संत आहे या भॻवान आहे या दादी आहे, त उन्हनि खे ॾिसी अकड़जी वेंदा आहिनि हिकदमि। अलाए किथां मशीन ॼण ऑटोमेटिक हुजे, हिकदमि हथ वरी आशीर्वाद वारो अकड़जी बि रहंदा आहिनि। इहा आसुरी स्वभाव आहे। श्री कृष्ण भॻवान थो चए स्तब्ध। इन्हनि जे जीवन में कॾहिं आनंद जा गुल कोन खिलंदा आहिनि, हे अकड़जी बीठा हूंदा आहिनि। ॿियो आहे धन मान मदान्विता। धन ऐं मान जे मद सां युक्त हूंदा आहिनि। धन जो नशो ऐं जेको उन्हनि खे माण्हू पेरे पेरे पवनि था उनजो नशो। मान जो मद, धन ऐं मान जो मद उन्हनि खे एॾो हूंदो आहे जो उहो सोचींदा बि कोन्हनि कि किथे ग़लति त कोन था कयूं, किथे धर्म परमात्मा जे विरुद्ध त कोन पिया था हलूं। उन्हनि खे एॾो मज़ो ईंदो आहे जो शर्म ई कोन ईंदो आहे इहो आदर करण में। लाइक़ु भली न हुजनि, ईअं कोई कंहिंखे मंदर जी शेवा ॾिनी वञे, भई तूं मंदर संभाल, कोई गुरु पंहिंजे शिष्य खे चए मंदर संभाल, धीरे धीरे माण्हू हुनखे पेरे पवण लॻनि, वरी हुनजी ज़ाल खे बि पेरे पवनि, वरी पुटनि खे बि, त उन्हनि खे शर्म त अचणु खपे न कि असां कीअं था करायूं। पर न को उन्हनि खे न को माण्हुनि खे शर्म, माण्हुनि खे बि शर्म कोन, छो त उहा पई त मां बि पेरे पवां। इन जो मतिलबु आहे इहे आसुरी प्रवृत्तिअ वारनि माण्हुनि खे इहे ई किराईंदा आहिनि। पेरे पवण वारा ई इन्हनि जो ॿेड़ो ॿोड़ींदा आहिनि, इन्हनि खे मथे चाढ़े झाड़ ते वरी हेठि कराईंदा अथसि। धन मान मदान्विता। ऐं ॿियो थो अचे नाम यज्ञ। ही नाम यज्ञ कंदा आहिनि। नाम यज्ञ जो मतिलबु अथव नाले लाइ। हाणे नाले लाइ जा त ॿ अर्थ था निकिरनि न। हिकु थींदो कोन्हे भई केवल नालो करणु, नाले लाइ, जीअं फाइलुनि में ॾेखारण लाइ, सरकारी कमु कोई हुजे, भई असां रोड ठारायोसीं, सड़क ठाराईसीं, उते ॾेखारिया वञनि 10 लख ऐं ख़र्चु कयो वञे 1 लख, त हिनखे चइबो आहे न नाले लाइ। भई नाले लाइ कुझु कयो त सही, असां ॾेखारियूं छा। हिकु ई थींदो आहे नाम मात्र। त यज्ञ ई कंदा आहिनि छो त हिननि खे पैसो मिलियो ई आहे धर्म जे लाइ, सेवा कार्य जे लाइ पैसो मिलियो आहे, त ही थोरो नाम मात्र जे लाइ कमु कंदा बि आहिनि, नाम मात्र ॾेखारण लाइ। ऐं नाम नाले लाइ जो ॿियो अर्थ इहो आहे कि धन ॾाढो ख़र्च कंदा आहिनि, थोरो न ॾाढो, पर छाजे लाइ, नाले लाइ, नालो करण लाइ। त ॿई अर्थ आहिनि, हिकु नाले लाइ मिड़ई, नाले लाइ जिंद छॾाए, ऐं ॿियो पंहिंजो नालो करण लाइ, नाम यज्ञ, पंहिंजो नाम नालो करण जे लाइ। जे ॾाढा कुंभ में लॻाईंदा आहिनि वॾो अंचेत्र भीड़ खे ॾेखारण लाइ, उनमें पंहिंजो ख़र्च कंदा आहिनि। ऐं वरी नालो करण लाइ रुगो पैसो ख़र्च कोन कंदा आहिनि, ॿिए बि कम थींदा आहिनि। जीअं कोई तथाकथित संत वेठो आहे पंहिंजे आश्रम में,
नॉर्मल वेठो आहे, कोई अची वियो हिकदमि माला खणी वेही रहंदो, जंहिंखे ॾिसी करे माण्हू सम्झे कि ॾाढो वॾो भगत आहे। उते आयो आहे दंभेन, पाखंड जो गुण हिननि में ॾाढो सुठे सां भरियल हूंदो आहे। ॿिए खे ईंदो ॾिसी करे हू थी वञनि सक्रिय, ऐं जीअं उहो हलियो वञे श्रद्धालु भेटा ॾेई हलियो वञे, पोइ चवंदसि कढे यार तास त कढे यार वियो। हिनखे दंभ चइबो आहे कि कंहिंजे साम्हूं कुझु ॿियो थी वञे ऐं हुनजे परपुट कुझु ॿियो। ऐं अविधि पूर्वकम, शास्त्रनि जे विधीअ सां उल्टो ही कमु कंदा आहिनि। शास्त्र जे विधीअ जो उल्टो करणु मतिलबु कि जीअं शास्त्र चवनि था उहे हृदय सां न कंदा आहिनि, हे पंहिंजे ई मत सां हलंदा आहिनि। कीअं न हीअं आहे, कीअं न हीअं, पंहिंजा ई तर्क जोड़े करे, जीअं हिननि जो स्वार्थ पूरो थिए। छो त हिननि जो पूरो ध्यानु हूंदो आहे कॉम्पिटिशन में कि असां कीअं अॻियां निकिरी वञूं ॿियनि खां। ॿिया जेके प्रतियोगी आहिनि, संत बि माफ़ कजो 2-3 प्रकारनि जा थींदा आहिनि, जेके मूं ॾिठा आहिनि, पढ़ियो कोन्हे किथे। हिकिड़ा संत थींदा आहिनि भजनानंदी, केवल भजन भाव करण वारा, पंहिंजे लाइ, पंहिंजो जीवन सुधारण लाइ। ॿिया थींदा आहिनि पाण सां गॾोगॾु ॿियनि जो बि कल्याण करण लाइ। टिया वरी थींदा आहिनि भजनानंदी कोन हूंदा आहिनि, न को चाहींदा आहिनि ॿिए जो कल्याण थिए, उहे केवल धन संपत्ति गॾु करण में लॻा पिया हूंदा आहिनि, ऐं अहिड़नि खे वॾा पद मिलिया वेंदा आहिनि, अहिड़नि खे उपाधियूं मिलंदियूं आहिनि वॾियूं वॾियूं। ऐं ॿिया थींदा आहिनि सेवा कार्य करण वारा, ही कमु करायोसीं, हुते करायोसीं, हुते अन्न क्षेत्र, हुते शिविर, अनेक प्रकारनि जा इहे थींदा आहिनि। पर ही आसुरी प्रवृत्तिअ वारा थींदा आहिनि। उन्हनि खे वरी भॻवान सां मतिलबु कोन हूंदो अथव। जेके धन गॾु करण में लॻा पिया हूंदा आहिनि, उन्हनि खे भॻवान सां त मतिलबु कोन हूंदो आहे, बल्कि भजनानंदीअ जो मज़ाक बि उॾाईंदा आहिनि। उनजो मज़ाक उॾाईंदा जंहिं वटि धन न हूंदो, जंहिं संत वटि पैसो न हूंदो, पर भजन भाव वारो हूंदो, कि उनजो मज़ाक उॾाईंदा। इन जो हाल कहिड़ो थींदो असां ॿुधंदासीं आख़िरीअ में, सूते सूते। भॼन तव्हां लिखियो अथव न, आंटीअ हिकु भॼन लिखियईं, उन में अखरो सुते सुते, भई तो सुम्ही सुम्ही ज़िंदगी विञाई, त आंटीअ लिखी छॾी सूते सूते बड़ा ऊ सूते सूते। मां बि जॾहिं ॻायां त पहिरीं चवां सूते सूते, पोइ सोचां हिन जो मतिलबु छा थो निकिरे, पोइ सुते सुते जॾहिं ठाहियो हुओ त हिन जो हाल ईंदो, हिन जो हाल छा थो थिए। इहे सां पंहिंजे दंभ में, पाखंड में, शास्त्रनि जे उल्टो हली करे उन्हनि जो मज़ाक उॾाईंदा। जेके भजनानंदी, साईं हिरदाराम जहिड़ा जेके हूंदा, संतोषी, त्यागी, उन्हनि जो मज़ाक उॾाईंदा। चई ॾींदसि संत छा कयो अथई जीवन में, असांखे ॾिस, हीअ त छा आहे साईं जे नाले ते एॾा कम थी विया त हाणे न चवंदा, पर इहे कम न थिया हुजनि हा न, त उन्हनि जी नज़र में हिननि जी का वैल्यू ई कान्हे अहिड़नि संतनि जी। अगरि ग़रीब हुजे त, पैसो न हुजेसि त, ऐं तव्हां बि त ईअं सम्झंदा आहियो, पैसो न अथसि त संत ग़रीब आहे। माण्हू, मां त इहो ई ॾिठो आहे, मायूं सिंधियाणी ईअं सम्झंदियूं आहिनि कि अगरि कोई वॾा कम नथा थियनि, यज्ञ वज्ञ आयोजन, त उहो संत बेकार आहे। पोइ त तव्हांखे स्वामी राम सुखदास बि कोन वणंदो, ऐं अहिड़ा अनेक, विवेकानंद बि कोन वणंदो। विवेकानंद इन करे पसंदि आहे माण्हुनि जी कि अमेरिका में वञी भाषण ॾेई आयो, बसि इन करे, ऐं अंग्रेजीअ में ॾिनो हुयो, बसि इन करे उहो वणंदो आहे माण्हुनि खे। असली कारण सां त कोई कंहिंखे वणंदो ई कान्हे, कोई बि संत। हिकु माई चई, मां हिनखे टीवीअ ते इशारो करे चई, मां हिनखे हिनजी कथा ॿुधंदी आहियां, छा त कथा थो करे। मां ध्यान सां ॿुधो, सम्झ में आयो इहे ॿुधे कान पई थी, ॾिसे पई थी, ॾिसी करे थी चए मां हिनजी सत्संग कथा ॿुधंदी आहियां।
अलग 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 हर कंहिंजो अलग अलग पसंदि आहे, हर कंहिंजी अलग अलग। त माण्हुनि खे बि उहो ई खपे ऐं संतनि खे, तथाकथित संतनि खे बि उहो ई खपे। पर हिकु ॿियो बि हिकु उहा बि कैटेगरी आहे जेके दैवी स्वभाव वारा सचा भगत आहिनि ऐं उन्हनि जो रिश्तो सचे परमात्मा सां आहे। उहे केवल उन मालिक सां ई प्यार कंदा आहिनि। मुरलीअ वारे जो आऊं आहियां दीवानो, मुरलीअ वारे जो आऊं आहियां दीवानो, मुरलीअ वारे जो कृष्ण कारे जो आऊं आहियां दीवानो, मां दीवानो, मां दीवानो, मुरलीअ वारे जो आऊं आहियां दीवानो। मुरली कनन मुखते मुरली कनन कुंडल मुकुट मथे ते भाए, मुखते मुरली कनन कुंडल मुकुट मथे ते भाए, सांवरी सूरत मोहिणी मूरत मन सभिनी जो लुभाए, सांवरी सूरत मोहिणी मूरत माखन चोर अधूं अॼु मुंहिंजी दिल बि वियो त चुराए, नक खट प्यारे जो आऊं आहियां दीवानो, मुरलीअ वारे जो आऊं आहियां दीवानो। गाल निराली प्रेम जी रमज़ निराली, चाल निराली गाल निराली, गोपिन खे ॾींहुं राति प्यारे प्रेम जी भरे प्याली, कंस खे मारे दिलड़ियूं ठारे, बणियो दुनिया जो वाली, शक्तिअ वारे जो आऊं आहियां दीवानो, मुरलीअ वारे जो आऊं आहियां दीवानो। चैन आराम विञाए, उथण विहण ना ॾिए थी कंहिंखे, सभखे मस्त बणाए, गोपिन सां गॾु राति सॼी थो रावण रास रचाए, उन दिल वारे जो आऊं आहियां दीवानो, मुरलीअ वारे जो आऊं आहियां दीवानो। तहिड़ा सचा भगत बि आहिनि, पर अहिड़नि सचनि भगतनि जो ई जस ॻायो वेंदो आहे, तारीफ़ कई वेंदी आहे।
पर हू भी आहिनि आसुरी प्रवृत्तिअ जा जेके अहिड़नि भगतनि जो मजाक बि उड़ाईंदा आहिनि। अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिता, अहिड़ा माण्हू 18 नंबर श्लोक अहंकार सां ॻाल्हाईंदा आहिनि। इन्हनि जूं जेके बि ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, क्रियाऊं, कर्म, चाहे ॻाल्हाइण या कमु करणु, कुझु बि करणु, हिननि सां ई डिपेंड, हिननि ते आधारित हूंदो आहे। छा ते? अहंकार ते, पंहिंजे ताक़त जे घमंड ते, कामनाउनि ते, क्रोध ते। मतिलबु आसुरी प्रवृत्तिअ वारो माण्हू जॾहिं ॻाल्हाईंदो तव्हांखे थोरो कंफ्यूज़न थींदो कि अरे छा पियो थो ॻाल्हाए, छो त हू धर्म ऐं अधर्म सां कोन ॻाल्हाईंदो। धर्म ऐं अधर्म खे वीचारे करे पंहिंजी प्रतिक्रिया न ॾींदो। हू कुझु बि प्रतिक्रिया ॾींदो त पंहिंजो स्वार्थ रखी करे, पंहिंजो अहंकार अॻियां रखी करे, पंहिंजो बल, इहे सभु अॻियां रखी करे। भई मुंहिंजी त घटिताई कोन थी थिए। जीअं 2 ॼणा अचनिसि न्याय कराइण, पैसनि जो न्याय कर, त हू पहिरीं त पंहिंजो सोचींदो कि मुंहिंजी घटिताई न थिए, न्याय ईअं करिणो आहे जीअं मुंहिंजो त ऊचो ई दर्जो थिए, त पहिरीं पंहिंजूं ॻाल्हियूं कंदो, मां हीअं मां हूअं। हू चवंदासीं यार तूं पंहिंजी ॻाल्हि पोइ ॿुधाइजांइ, असांजो फ़ैसिलो कर। हू चवंदासीं अरे फ़ैसिलो त अहिड़ो कयो हिकु दफ़ो, मां बसि ईअं शुरू थी वेंदो, मां हीअं मां हीअं। पोइ वरी जॾहिं चवंदसि भाई हाणे हुनखे चवंदसि फ़ैसिलो कर बि, त हू इहो ॾिसंदो, चवंदो अच्छा भई ॿुधायो पंहिंजी पंहिंजी ॻाल्हियूं। पोइ इहो ॾिसंदो कि मुंहिंजी चमचागिरी केरु थो करे। जीअं हिकिड़ो चवंदसि ॾिसो भाऊ मां हीअं कयो, मां हीअं कयो, हिन मूंसां हीअं कयईं, चवंदसि अच्छा। ॿियो वरी चवंदसि कि हीअं कयईं त छा थी पियो, हीअं न हीअं, जेको बि। त इहो ॾिसंदो कि मुंहिंजी इज़त केरु थो करे ॿिन्हिनि मां। जंहिं मूंसां प्यार सां ॻाल्हायो उहो ई सही आहे बसि, छो त उहो मुंहिंजे पोइ बि कमु ईंदो। अच्छा, वरी ॿियो इहो ॾिसंदो कि ॿिन्हिनि मां पैसे वारो केरु आहे, हिननि ॿिन्हिनि मां मुंहिंजे कमु केरु ईंदो, धन मन में वधीक पहुच वारो केरु आहे, उनजे में फेवर में ॻाल्हाईंदो। हू जेको बि कमु कंदो, कॾहिं चवंदो अचो हिकु यज्ञ रखियो आहे, हिकु हवन रखियो आहे, वॾो भंडारो रखियो आहे, उनजे पुठियां बि उनजो उद्देश्य धर्म न हूंदो, हुनजी ही वारी ॻाल्हियूं हूंदियूं, या त अहंकार, या कामना, या पंहिंजी भड़ास क्रोध कढण जो शौक़ु, अहंकार जो प्रदर्शन। त अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम च संश्रिता, उनजे आश्रित हूंदो, उनजे आश्रित थी करे ही हमेशह ॻाल्हाईंदो। इन जो हाल कहिड़ो थींदो, सूते सूते उहो पोइ ॿुधंदासीं। तव्हांखे दुखी थियण जी आवश्यकता कान्हे कि अहिड़ा बि माण्हू आहिनि संसार में। असां बसि अहिड़ा न थियूं। अॻिते अचे थो दर्प, अहंकार, घमंड। दर्पम माना घमंड, अहंकार अलॻि थी वियो, दर्प घमंड अलॻि। घमंड शयुनि जो, मूंखे हेॾियूं सारियूं शयूं आहिनि, अहंकार मां फलाणो, मां फलाणो। अभय सूयका, सभिनी जी निंदा करण वारा, सभिनी जी बुराई। पोइ हुननि जे अॻियां कंहिंजी तारीफ़ बि करे त चवंदा अरे न यार ईअं कुझु कान्हे, ऐसा कोई, या इहो चवंदा हा हा आहे, पर उनखे मां सेखारियो आहे। पंहिंजी उहा घटिताई कोन्हे करणी, या आसुरी प्रवृत्ति। ऐं आत्म पर देहेशु माम प्रद्विशंतः, ही जेके आहिनि श्री कृष्ण भगवान तो चए ही मुंहिंजो बि अपमान कंदा आहिनि। कृष्ण तो हाणे कृष्ण न, हू परमात्मा तो ॻाल्हाए, ही भगवान जो बि अपमान कंदा आहिनि। ऐं कृष्ण भगवान चए थो हिननि खे ख़बर कान्हे मां हुननि जे भीतर बि वेठो आहियां।
ऐं जंहिंजो अपमान था कनि, जंहिं माण्हू कंहिं ॿिए माण्हूअ जो सां द्वेष था कनि, उनजे बि मां भीतर वेठो आहियां। ही मुंहिंजो ई अपमान था कनि ऐं पंहिंजो बि जेको मां उन्हनि जे भीतर वेठो आहियां, परमात्मा असां सभिनि जे भीतर वेठो आहे, इहो कॾहिं कॾहिं महसूस बि थींदो आहे। इन्हनि आसुरनि प्रवृत्ति वारे माण्हुनि खे कॾहिं कॾहिं भीतर मां आवाज़ ईंदो आहे कि ग़लति आहे, ही न करणु खपे, पर ही उनखे चुप कराए छॾींदा आहिनि। इनखे चइबो कि परमात्मा जी आवाज़ न ॿुधणु ऐं उन सां द्वेष करणु। ऐं ॿियो भगवत गीता जेको ॻाल्हाए थी, इहो केरु थो ॻाल्हाए? परमात्मा। इनखे बि न मञींदा, इन सां बि द्वेष कंदा, चवंदा ही शास्त्र ग्रंथ इहे सभु छोड़ दो, इहो ई कमु जलेबियूं भाइयूं पियूं कनि, शास्त्र पुराण परंपराएं छोड़ दो। त इन्हनि खे सभु इहा आसुरनि जी फैक्ट्री ठाहिण जी इहो कमु करे रहिया आहिनि। भई आसुर कीअं तयारु कया वञनि, उन्हनि खे शास्त्रनि सां द्वेष कराइणु, परमात्मा सां द्वेष कराइणु, पंहिंजो पाण सां ई उल्टो जेको उन्हनि खे सही सलाह ॾे उनजो बि मज़ाक उॾाईंदा या उनजी बेइज़ती कंदा, उनखे नीचो ॾेखारींदा। इन करे पाण दुखी रहंदा, छो त सुख ॾियण वारी जेका प्रेरणा ईंदी आहे अंदर मां, उनखे त दॿाए छॾींदा आहिनि। हाणे सुख अचे किथां, आनंद अचे किथां? त उनजे जीवन में दुख ई दुख हूंदो आहे। भॻवान थो चए, हाणे ॿुधाए थो भॻवान, मां अहिड़नि सां छा कंदो आहियां। तान अहम द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान, क्षिपामि अजस्रम अशुभान आसुरीषु एव योनिषु। श्री कृष्ण भगवान चए थो, अहिड़नि नराधम अधम मनुष्यनि खे, अहिड़नि पापाचारी क्रूर हिंसक माण्हुनि खे मां बार बार संसार में आसुरी योनीअ में ई जनम ॾींदो आहियां। बार बार इन्हनि खे आसुरी योनियूं कहिड़ियूं आहिनि? कुते जी जून, नांग जी जून, हिंसक जेके आहिनि इन्हनि जी जून में ई भॻवान चए थो मां इन्हनि खे विझंदो आहियां। बार बार उहा जून पूरी थींदी अथनि, वरी उन्हनि खे उन ई जून में, छो त इन्हनि मनुष्य जन्म पाए करे उनजो सदुपयोग कोन कयो। हाणे प्रश्न पैदा थिए थो, भई भॻवान त दयालु थींदो आहे, उहो इहे कम छो थो करे? पाण ई थो चए मां हीअं कंदो आहियां, नरक में विझंदो आहियां उन्हनि खे। त पहिरीं ॻाल्हि त इहा आहे कि आसुरी प्रवृत्तिअ वारो त उहो ई कोन मञींदो हो कि भॻवानु आहे, त पोइ उनखे अधिकार कहिड़ो आहे इहो प्रश्न पुछण जो कि भॻवानु ईअं छो थो करे? तूं त चई पियो आहे ई कोन भॻवानु थींदो ई कान्हे, त तोखे त अधिकार कोन्हे, न को ॿिए कंहिंखे अधिकार आहे कि हिन सां ईअं छो कई भॻवानु, छो आसुरी जून में विधईसि बार बार, छो न विझेसि? जहिड़ो कर्म कबो तहिड़ो फल त मिलंदो न, उहो त मिलंदो। इहो नियम आहे, सिधो सो नियम आहे, इहो धर्म आहे कि माण्हू जंहिं राह ते हलंदो उहो ई हुनखे फल मिलंदो। सुख जे रस्ते ते हलंदो सुख मिलंदो, पाप जे रस्ते ते हलंदो, अन्याय जे रस्ते ते हलंदो त हुनखे दुख मिलंदो। इन में हूअ ॻाल्हि कान्हे कि भॻवानु अन्याय थो करे, भॻवानु त न्याय थो करे। या चेतावनी भी आहे इन्हनि जे लाइ, सभिनी जे लाइ कि जेके आसुरी प्रवृत्ति अपनाइनि था, जेके असां ॿुधासीं सभु स्वार्थ अभिमान हाईलाइट थियण जे लाइ, कृष्ण भगवान चए थो नराधम मनुष्य थी करे पाप करे, ये तो हुन खां बि वियल आहे जेको नरकनि में भोगे पियो थो जीव, या जेको पापनि जे करे पशु ठही करे आयो आहे। छो त उहे त पंहिंजो फल भोगनि ई पिया था, जेके पशु आहिनि पंहिंजे कर्मनि जो फल भोगनि पिया था, जानवर
पर ही तो साव करे कर्म करे पियो तो। रामचरित मानस में ईंदो आहे, बर भल बास नर्क कर ताता। विभीषण चयो आहे हनुमान खे कि भली, हनुमान खे चयो अथई घणो करे त। विभीषण तो चए भगवान या विधाता भली नरक में वास दे, पर दुष्ट जो संग न दे, दुष्ट माण्हूअ जो संग न दे असांखे। भली नरक, छो त नरक में वञण सां असांजा पाप नष्ट थींदा, असां शुद्ध थी करे ईंदासीं। पर दुष्ट माण्हूअ जे संग में असांजो मन अशुद्ध थी वेंदो ऐं असां बि ओड़ा पाप जा बीज पोखण लॻंदासीं। त आसुरी प्रवृत्तिअ वारे जो वॾो ॾोहो आहे, वॾो पाप आहे कि हू संसार में अधर्म करे बि रहियो आहे ऐं अधर्म फैलाए बि रहियो आहे। मनुष्य जन्म पाए करे बि जेको अहिड़े सुठे अनमोल जीवन खे ईअं ई थो विञाए, उन लाइ भगवान चए थो हिन 20 नंबर श्लोक में, आसुरीम योनिम आपन्ना मूढ़ा जन्मनि जन्मनि माम अप्राप्य एव कौन्तेय तत यान्ति अधमाम गतिम। भगवान अफसोस सां थो चए ॾाढो, चए थो हे अर्जुन, मूंखे बि अफ़सोस थींदो आहे कि जंहिंखे मां मनुष्य ठाहे करे मोकिलियो धरतीअ ते, उहो मूंखे न पाए करे जन्म जन्म जे लाइ असुर योनि में हलियो थो वञे। मूंखे बि अफ़सोस आहे कि बि मनुष्य जहिड़ो अनमोल तेरा जीवन यूं ही गंवा रहा है। पंहिंजो अनमोल जीवन हू विञाए थो छॾे। अचो भगवान खे असां प्रार्थना कयूं कि असांजो जीवन ईअं न हलियो वञे, असांखे पंहिंजे शरण में रखे। प्रभु हम मृत्यु लोक के प्राणी, निर्बल याचक और अज्ञानी, कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे। मन में प्रेम के दीप जला दो, द्वेष मिटा दो, वैर मिटा दो, कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे। श्री चरणों में स्थान हमें दो, भक्ति का वरदान हमें दो, कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे, कृष्ण हरे गोविंद हरे, मोहन माधव कृष्ण हरे। बहती रही बहती रही गीता की गंगा, कर्म की धारा भक्ति की धारा, अर्जुन के संग उस गंगा में करता रहा स्नान जग सारा। धर्म अधर्म के भेदों से न्यारे, अमर है गीता के बोल सारे, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे।
पित मात स्वामी सखा हमारे, पित मात स्वामी सखा हमारे, हे नाथ नारायण वासुदेवा, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नारायण वासुदेवा। बोल श्री कृष्ण भगवान की जय। इति सत्संग की समाप्ति। वरी शुभान मिलन।